सिंधी अदब जी झलक एडवांस्ड डिप्लोमा कोर्स सिंधी रीडर टियों सबक पंजों सिंधी लोक कला राम पंजवाणी अंदर में उमंग थियो। उमंग सां कल्पना उत्पन्न थी ऐं कल्पना रूप वरितो। उन ये रूप खे कोठियऊं कला। कला आहे गुण ऐं गुणवान आहे कलावान ऐं गुण खे प्रकट करे ॿियनि जे अॻियां पेश करण वारा आहिनि कलाकार। कंहिंजे अंदर में हूक उथी ऐं उन हूक अखरनि जी सूरत वरिती ऐं सुंदर वीचार सुंदर भाषा में ज़ाहिर थिया त थी पई कविता। कंहिं आत्मिक प्रकाश खे सुर गीत ऐं लय में आंदो त थी पियो संगीत। संगीत जो इज़हार किन कयो मुख मां त किन कयो हथनि सां। हथनि कमु कयो त साज़ बणिया ऐं साज़ सुरिया। मुख कमु कयो त भांति भांति जा राग जुड़िया। सुर जे धुन में अची जिन मस्तीअ में फेरियूं पातियूं ऐं हथनि ख्वाए पेरनि सां ताल वरितो तिन अनोखी कला पैदा कई जंहिंखे कोठियऊं नृत्य नाच या रक्स। पत्थरनि खे तराश करण जे कला खे कोठियऊं संग तराश। त लीकनि खे रूप रंग ॾियण वारी कला खे कोठियऊं चित्रकारी। कला जी उपमा शास्त्रनि में थियल आहे। कला दातार जी देन आहे। कला उन्हीअ खे मिलंदी आहे जंहिं ते सरस्वती देवीअ जी कृपा थींदी आहे। कला सां झलक मिले थी क़ौम या मुल्क जे कल्चर जी। कल्चर अंग्रेजी अखर आहे। तंहिंजी माना अरबीअ में आहे सफ़ाकत ऐं संस्कृत में आहे संस्कृति। तहज़ीब ऐं तमदुन ऐं सभ्यता जी सही माना अलॻि आहे। मुल्क में संस्कृतीअ जो प्रदर्शन पूरी रीत कलाकार करे सघे थो। इहो ई कारण आहे जो जॾहिं बि को देश चाहे थो त ॿियनि देशनि खे असांजे संस्कृतीअ जो पतो पवे तॾहिं कलाकारनि खे ई उहो कमु सुपुर्द कयो थो वञे ऐं उहे कलाकार पूरी माना ऐं देश जा एलची बणिजी पंहिंजे कला द्वारा पंहिंजे मुल्क जो मान मथे था कनि। मुल्क जूं झूनियूं रीतियूं रस्मूं कहिड़ियूं आहिनि, देश जा किस्सा कहाणियूं कहिड़े बनावट में बीठल आहिनि। जनता जे राग यानी मौसीक़ी संगीत में लताफ़त शामिल आहे। माण्हुनि जी पोशाक कहिड़ी आहे, संदन हार सिंगार जो सामान कहिड़ो आहे, संदन खाधो पीतो कहिड़ो आहे, हुननि जी रहणी कहिड़ी कहिड़ी आहे, वग़ैरह वग़ैरह। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते कलाकार स्थूल या सूक्ष्म कला द्वारा रोशनी विझी पंहिंजे देश जी सभ्यता संस्कृतीअ जे रोशनी विझे थो। स्थूल कला खे कोठीनि उपयोगी कला या मादी फन ऐं मुख्य कला खे कोठीनि ललित कला या लतीफ़ फन। स्थूल कला में ज़ाहिरी तौर दुनियावी ख़ज़ाननि ऐं पंहिंजे शरीर खे सुखनि जो माल मौजूदु हूंदो आहे। सूक्ष्म कला में समायल हूंदी आहे आत्मिक आनंद जी सामग्री। कला जो दर्जो ऊंचो आहे। जीवन में सुंदरता खे चिटीअ तरह कला ई चिटे थी। हर देश खे पंहिंजी तहज़ीब ते नाज़ आहे।